खान बहादुर तव्हांखे जुगाए नथो त लिकी करे कंहिं ते पोयां वार कजे। मूं जेतिरो दरगुज़र खां कमु वरितो आहे तव्हांजो ओतिरो ई अगराइन ते ज़ोर आहे। इन साले वारे मामले खे छॾे ॿी मूं तव्हां सां कहिड़ी अघ भराई कई आहे? राति जेको साले ज़ोर करे असांजे ॻोठ जे हिकिड़े नौजवान खे मारे लाश चोराए ते उछले वियो, हिन जे बारे में तव्हांजो छा ख़्याल? ॾिस बिजार खान, ॾिस, आऊं को फनकार या अदाकार न आहियां। आऊं सरदार खान बहादुर फिरोज खान आहियां। तूं पंहिंजे ॻोठ में पंहिंजनि माण्हुनि जे हथां पाण बदमनी फैलाई, पंहिंजनि माण्हुनि खे पाण माराई ऐं इल्ज़ाम वरी मूं ते थो हणी। तव्हांजे ख्याल में रजब खे मूं मारायो? रुगो मुंहिंजे ख़्याल में न, पर आऊं ख़ातिरी सां थो चवां इहो कमु तो करायो आहे, तो। हिन जो मतिलब त तव्हां हिन मसइले जो हल कढण बदिरां हुनखे वधाइण था घुरो। बिजार खान, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुध। मूं कॾहिं बि कंहिं ते बि ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि न आहिनि कया। मुंहिंजा बि कुझु उसूल आहिनि जिन तां कॾहिं बि दस्तबरदार नथो थी सघां। आऊं दुश्मनी निभाइण जे लाइ पंहिंजे मयार खे साम्हूं रखंदो आहियां, पंहिंजी तौहीन खे न। या त सौंसिदो टकराव वारी स्टेटमेंट आहे खान बहादुर। मूंखे तव्हां सां ठहण में को लाचार कोन्हे को। इहो त सूबेदार बच्चल जी ज़िद जे करे मूं सोचियो त तव्हां जेकॾहिं असांजे नुक़सान जो असालो कयो त कंहिं दिली ठही सघूं था, मिली सघूं था, ॻाल्हियूं करे सघजनि थियूं। त पोइ खान बहादुर जी लेवल खे बि ॾिसी छॾिजां ऐं हुनजी हैसियत खे बि ॾिसी छॾिजां। छा सम्झई? खान बहादुर जी ज़िंदगीअ में कई मरहला आया, कई विया, पर सरदार खान बहादुर फिरोज खान कॾहिं बि पंहिंजे उसूलनि तां न हटियो ऐं न ई हटंदो। उन करे शम्स जा मालिक सम्झंदा हेॾां होॾां व्यवहार रुलण मुमकिन आहे त हू कुझु वक़्तु इन धोखे में रहनि ऐं उन खां पोइ हमरा जी ॻोल्हा कनि। सरकार तव्हां छा तय कयो आहे, उन जो अंजाम छा थींदो? बनी त मूं लिखराए वरिती अथमां, वधीक तुंहिंजी कहिड़ी सलाह आहे? वेरुनि जी वस्ती, वेरुनि जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।